बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीरी सीरियल प्रोग्राम दी फ्रंट पेज आऊँ हैं लैला निसार मुसगल स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर साफ़ी जिम जमाली साहब। जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन फ्रंट पेज ते सब खां पहिरीं ख़बर शामिल कंदासीं तो सुप्रीम कोर्ट 1999 खां वठी 2022 ताईं करप्शन जे हवाले सां जेके भी समूरा केस आहिनि, हाई प्रोफाइल केसिस जेके सॾिजे थो चइजे थो, उन्हनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। सो अॼु प्रोग्राम जे पहिरें हिसे में असीं सियासत बाबति ॻाल्हियूं कंदासीं। प्रोग्राम जो जेको ॿियो हिसो हूंदो मख़सूस तौर ते बोर्ड मुतासिरनि ते जेको आहे बेस्ड हूंदो, त जेके जेके मुतासिर इलाइक़ा आहिनि या वर्स्ट अफेक्टेड एरियाज़ हुया जिन में असीं ईअं चऊं त कीअं शाह, खैरपुर नाथन शाह थी वियो, मीरपुर ख़ासि थी वियो या नौशरो फिरोज़, उन्हनि इलाइक़नि जे रिपोर्टर्स खे असीं वठंदासीं ऑनलाइन ऐं उन्हनि खां पुछंदासीं त उते हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। छो त असांखे सिंध हाई कोर्ट बि ॾाढो एक्शन में नज़र अची रहियो आहे त उते पाणीअ जी नेकाली जेको आहे जल्द खां जल्द यकीनी बणाई वञे। सो उते हिन वक़्तु छा सूरत हाल आहे, हिन ते असांजो ख़ुसूसी बाक़ाइदा हिन ते ख़ुसूसी तौर ते ॻाल्हि ॿोल थींदी त छा सूरत हाल आहे। पर प्रोग्राम जे ॿिए हिसे ते उनखां अॻु में जेको आहे असीं ॻाल्हाए वठूं था सियासत ते। पाकिस्तान जे सदर जो जेको आहे हिकु इंटरव्यू तमामु घणो सर्कुलेट करे पियो, उन्हनि में हुननि कुझु मख़सूस ॻाल्हियूं कयूं आहिनि इमरान ख़ान साहब बाबति त हू इमरान ख़ान जी हुकूमत किराइण लाइ का बि साज़िश न थी आहे। हिकु वॾो स्टेटमेंट आहे सदर पाकिस्तान जे पारां जेको हुननि हिकु इंटरव्यू में चई ॾिनो। उन खां अलावा उन्हनि इहो बि चयो त असेंबली मां निकिरण जो फ़ैसिलो जेको आहे उहो इमरान ख़ान साहब जो हुयो। जेकॾहिं सदर साहब खां यानी तारिफ़ अलवी साहब पंहिंजे लाइ फरमाए रहिया आहिनि त उन्हनि खां जेकॾहिं मशवरो कयो वञे हा त उन्हनि जी राय मुख़्तलिफ़ हुजे हा। सो जमाली साहब सभ खां पहिरीं जेको आहे ख़बर इहा शामिल कंदासीं त 1999 खां वठी करे 2022 ताईं करप्शन में मुलविस जेके भी हाई प्रोफाइल केसिस आहिनि, सुप्रीम कोर्ट उन्हनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो आहे। इन सां छा थियणु वञे पियो ऐं इहा ख़बर जेको आहे या ही सुप्रीम कोर्ट जेको तलब करे वरितो आहे रिकॉर्ड, इन सां मुल्क खे छा फ़ाइदो पहुचणु वञे पियो? ॾिसो, सुप्रीम कोर्ट में पहिरियों बि इहो सॼो रिकॉर्ड जमा हुयो, पर हिन छो जो 4 महीननि में जेकी तब्दीली थी आहे उन खां पोइ को शायदि सुप्रीम कोर्ट खे अभाम हूंदो त के नवां केस, छो जो कुझु तरमीमूं थियूं आहिनि जंहिंजे तहत 50 करोड़ मालियत खां जेके हेठि लेवल जा केस आहे उहे मुतलका एंटी करप्शन्स या FIAs खे मुंतकिल करण जी हिदायत कई वई हुई। त उन तनाज़ुर में जेकी इमरान ख़ान साहब सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में नैब तरामीम जे ख़िलाफ़ु हिकिड़ी पिटीशन फाइल कई आहे, हे उन ते उन्हनि इहा डिटेल घुराई आहे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त इन्हनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त 1999 खां वठी ऐं इहा जेकी तरमीम त ॾिसो न टेक्निकली त हाणे 4 महीना अॻु में थी आहे न, ऐं इहा तरमीम मां सम्झां थो त इहा उहा तरमीमूं आहिनि जेके इमरान ख़ान पाण पियो करणु चाहे, पर छो जो हाणे इहा मुस्लिम लीग नून ऐं उनजी इत्तेहादी जमातुनि कयो आहे त इन करे इमरान ख़ान साहब खे तकलीफ़ आहे। न त इन खां अॻु में जेकॾहिं तव्हां इमरान ख़ान जा जॾहिं वज़ीर आज़म हो उन जा सभु स्टेटमेंट ॾिसो त हू नैब जे अगेंस्ट हुया। ऐं हुन हिकिड़ी गुलालई जेकी हिकिड़ी माई हुई उनजी हिकिड़ी बेस बणाए चेयरमैन नैब खे जस्टिस रिटायर जावेद इक़बाल खे ब्लैकमेल कंदो रहियो। ऐं मालम जब्बा केस, BRT केस, बिलियन सुनामी ट्री, इन क़िस्म जा जेके बि वॾा वॾा मेगा करप्शन जा मनसूबा हुआ इमरान ख़ान पंहिंजी हुकूमत जा, उहे नैब ते असर विझी दबाव विझी उहे रोकरायल हुया, जिन मां हाणे BRT त शुरू थी चुको आहे, उन ते इंक्वायरी नैब इन्वेस्टिगेट करणु शुरू करे छॾी आहे। पर गॾोगॾु जेको आहे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेकॾहिं इहे सभु 99 खां वठी हिन वक़्त ताईं केस घुराया आहिनि त उन में टेन्योर जेकॾहिं तव्हां ॾिसो त अक्सर टेन्योर तव्हांखे या त जनरल परवेज़ मुशर्रफ जो मिलंदो, ऐं जेके केसिस विड्रॉ थिया आहिनि उन मां या वरी तव्हांखे हाणे ही इमरान ख़ान जो जेको इहो 4 साल जो टेन्योर हुयो, 4 महीननि में ही जेके तरमीमुनि बाद पॉलिटिकल माण्हुनि जा तमामु घटि केस जेके आहिनि उहे विड्रॉ थिया आहिनि। ऐं इन में अक्सरियत जेके उहे केसिस आहिनि जेके बिलोंग था कनि या त उहो बिज़नेसमैन तबिको आहे या कंहिं ॿी सनत सां, यानी कि बिल्डर्स जी सनत सां वाबस्ता जेके माण्हू आहिनि या जेके प्राइवेट सेक्टर जा ख़ासि तौर ते केस हुया उहे इन तरमीमनि खां पोइ बि विड्रॉ अञा त ख़ैर कान थिया आहिनि, पर विड्रॉ जे लाइ प्रोसेस हली रहियो आहे। ऐं जेके 50 करोड़ खां घटि केस हुआ उन्हनि जो यकीननि जेको आहे उहो विड्रॉल जे लाइ उहो बि प्रोसेस हली रहियो आहे। अञा ताईं नैब कंहिंखे विड्रॉ करे मोकिलिया कान्हनि मुतलका एंटी करप्शन्स खे, कुझु केस ज़रूरु आया आहिनि, पर इहा सुठी ॻाल्हि आहे त नैब पंहिंजा टोटल जेको बि रिकॉर्ड आहे उहो पेश करे त जीअं इहा ख़बर पइजी सघे त 100 खां वधीक केस कंहिंजा ख़तमु कया विया। ऐं 99 खां वठी 2008 ताईं जॾहिं परवेज़ मुशर्रफ हुयो त उन दौर में केतिरनि जा केस विड्रॉ थिया, केरु केस हुआ, कहिड़ा केस हुआ, केरु माण्हू हुआ उन्हनि में, ऐं उनखां पोइ ज़ाहिर आहे ॿियनि जा बि जिन जा केस पॉलिटिकल जमातुनि जा जेकॾहिं विड्रॉ थिया आहिनि त
त उहा क़ौम जे साम्हूं अचणु घुरिजे, इहा सुठी ॻाल्हि आहे, इन में को हर्ज़ु कान्हे। ठीकु। सवाल इहो आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान 1999 खां इहो घुरायो आहे त पोइ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे घुरिजे त हिन वक़्त ताईं जेके फैब्रिकेटेड केसिस में ऐं जेके सालनि ताईं माण्हुनि जे ख़िलाफ़ु हलंदा रहिया, जिन में सालनि ताईं माण्हू जेलनि में रहिया, उहे जॾहिं केस कूड़ा साबित थिया आहिनि त पोइ उनजो अज़ालो बि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान करे ऐं उन्हनि खे उहो रिलीफ ॾे त उन्हनि जी ज़िंदगी जा उहे साल जेके जेलनि में गुज़रिया या जेके बदनामी जा धॿा उन्हनि जे करेक्टर्स ते, उन्हनि जी फैमिलीज़ ते ऐं जेकी ज़हनी कोफ़्त उन्हनि खे पहुती, त उहे जेके कूड़ा केस ठाहिया विया हुआ उन्हनि मुतलका हुकूमतुनि ऐं मुतलका ऑफिसरनि ख़िलाफ़ बि एक्शन खयो वञे त उन्हनि छो इहे कूड़ा केस ठाहे कंहिं बि सियासी जमात या कंहिं बि बिज़नेसमैन या कंहिं बि आम माण्हू खे बि जेकॾहिं तकलीफ़ पहुचाई आहे त उनजो अज़ालो बि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे करणु घुरिजे। छो जो इन क़िस्म जी जेकॾहिं सख़्ती न थींदी त इहा अञा असांजो मुस्तक़बिल में वरी इन क़िस्म जा केस थींदा रहंदा। त हिकु दफ़े हिन मुल्क में हिकिड़ो ट्रेंड सेट कयो वञे त जेकॾहिं को कूड़ा केस कहिड़ी बि हुकूमत कंहिंजे ख़िलाफ़ बि ठाहे थी त उन्हनि खे बि कटहरे में आंदो वञे ऐं उन्हनि खे बि सज़ा जोॻो बणायो वञे त जीअं आईंदा वरी इन क़िस्म जी इंतकामी कार्रवाइनि जो सिलसिलो बि बंदि थी सघे। ठीकु आहे, यानी इहो त जमाली साहब ख़ैर तव्हां चओ पिया इहो ईंदड़ ॾींहंनि में असांखे ॾिसणो पवंदो त सुप्रीम कोर्ट ईअं करे पियो। बहरहाल असीं हिन शइ जो फॉलोअप बि ईंदड़ ॾींहंनि में वठंदासीं त 1999 खां वठी करे 2022 ताईं आई थिंक मतिलबु लंबी वॾी डिघी लिस्ट जेको आहे केसिस जी निकिरंदी जेकॾहिं हू वाकई में कढाइण वञनि पिया। ज़ाहिर अदालत ॻाल्हि कई आहे त यकीन इहा शइ साम्हूं ईंदी ऐं असीं वधीक हिन जो फॉलोअप वठंदासीं ऐं तव्हां ताईं अपडेट्स पहुचाईंदासीं। जमाली साहब असीं ॾिसूं पिया त वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह साहब उन्हनि जे लाइ जेको आहे एंटी करप्शन कोर्ट में उन्हनि जे लाइ कल्ह जेको आहे ॿुधणी थी आहे ऐं उन्हनि खे अदालत में हिकु भेरो ॿीहर पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे ऐं गिरफ़्तारी जे जूं ॻाल्हियूं बि कयूं वञनि पियूं। जे नतीजे में हुननि जेको आहे हिन शइ खे कोर्ट में चैलेंज बि कयो आहे। ॾिसो, जॾहिं खां PTI हुकूमत वरी 2-3 महीननि खां आई आहे पंजाब हुकूमत में, उन इहो सिलसिलो मुस्तक़िल बुनियादुनि ते शुरू कयल आहे ऐं मुस्लिम लीग नून जे काफ़ी रहनुमाउनि ते उन्हनि एंटी करप्शन क्रैक डाउन जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं उन दौरान उन्हनि जेको सभ खां पहिरियों कमु कयो उहो इहो कयो त फराग होगी ऐं उनजी पंहिंजी जेकी वाइफ हुई ख़ातून अवल उन ज़माने जी बुशरा बीबी ऐं उन जा जेके ॿिया ताना बाना जिन सां मिलनि पिया उन्हनि केसनि खे वाइंड अप कयो, ख़तमु कयो। ऐं PTI जी उहे बि जॾहिं खां हिननि जी छो जो सोच इहो आहे त हिननि खे रुॻो सियासी इंतकाम जो निशानो माण्हुनि खे छा जमाली साहब इहा शइ मंज़र आम ते आई त उन्हनि वाकई में अची करे उन्हनि जा केसिस ख़तमु कया, छो त उहो ऑफिशियल ख़त जारी थी चुका आहिनि जेके फराग होगी जे ख़िलाफ़ जेके केस खया विया एंटी करप्शन जे तरफ़ां उहे सभु केस ऑफिशियल तौर ते पंजाब हुकूमत बंदि करे छॾिया आहिनि ऐं उन्हनि जी क्लोज़िंग जी जेको आहे लेटर्स बि इशू थी चुका आहिनि। अच्छा, ठीकु आहे। सो इहा मंज़र आम ते बि अची चुकी आहे। बिल्कुलु इहा मंज़र आम ते अची चुकी आहे ऐं जंहिं ॾींहुं जेको पुराणो चेयरमैन एंटी करप्शन उहो हुननि जी न पियो मञे त ॿिए ॾींहुं हुनखे ट्रांसफर करे ऐं नओं चेयरमैन हुते लॻाए उन खां इहा क्लोज़िंग कराई वई। ठीकु आहे, पर हिते त जेको आहे वफ़ाक़ी घरू वज़ीर खे गिरफ़्तार करण जूं ॻाल्हियूं थी वञनि पियूं। एंटी करप्शन कोर्ट पाण चए पियो त हू हुननि खे जेको आहे पेश थियण जो हुकुम बि ॾिनो आहे, पर उनखां अलावा जेको आहे गिरफ़्तारी जी बि ॻाल्हि करे पियो कोर्ट। ॾिसो, कोर्ट जो प्रोसीजर इहो हूंदो आहे त जॾहिं तव्हांखे कोर्ट घुराईंदी आहे ऐं तव्हां उते पेश न थींदा आहियो त अल्टीमेटली वारंट जारी थिया आहिनि त हुन ज़ाहिर आहे हुन पंहिंजे लाइ इहो बहितर सम्झो हूंदो, छो जो हुनखे पंजाब में जेको हींअर एंटी करप्शन डिपार्टमेंट आहे ऐं पंजाब हुकूमत आहे उन ते एतमाद कान्हे, इन करे हुनखे चैलेंज कयो आहे। ज़ाहिर आहे इहे हाणे कानूनी मामला आहिनि ऐं कानूनी मामलनि हुकूमत में असांखे का तब्दीली ईंदड़ ॾींहंनि में नज़र अचण वारी आहे, छो त असीं काल्ह ॾिठोसीं त लंडन में ओन चौधरी असांखे जेको आहे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ साहब वटि नज़र आया, अलीम ख़ान बि हुया, उन्हनि एतिरा डिटेल्स शेयर कोन कया, पर छा इहो पंजाब में का तब्दीली आणण जे लाइ मीटिंग थी हुई, कुझु सोचे रहिया आहिनि, तव्हां वटि का ख़बर आहे हिन हवाले सां? ॾिसो, इन में को शक न आहे त जेकी असांजी इतला आहे PTI जा हिन वक़्तु बि काफ़ी अहिड़ा मेंबर्स आहिनि जेके इमरान ख़ान जी पॉलिसीज़, इमरान ख़ान जे बयाननि ऐं इमरान ख़ान जी जेकी मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि जे हवाले सां उहे इमरान ख़ान खां पंहिंजो हिकिड़ो अलॻि नुक़्तो रखनि था, पर छो जो उते वरी पंजाब हुकूमत हिननि जी क़ाइमु थी चुकी आहे त ज़ाहिर आहे उन्हनि खे इहो ख़तरो हूंदो आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ इहे इंतकामी कार्रवायूं थींदियूं त हुननि पाण मुस्लिम लीग नून जे कई अहम अॻुवाननि सां राब्ता कया आहिनि त हू चाहिनि था त तव्हां जेकॾहिं पंजाब हुकूमत में तब्दीली आणियो त उनखां पोइ असां यकीनन PTI सां गॾु न हूंदासीं। हाणे हिन सूरत हाल जे पेश नज़र जेको कानून आहे उहो कानून इहो थो चए त जॾहिं वॾो वज़ीर उतां जो हिकिड़ो मुंतख़ब थी चुको आहे
त उन ख़िलाफ़ु वोट ऑफ कॉन्फिडेंस आणण लाइ बि हिकिड़ो टेन्योर हूंदो आहे असेंबली जो। सही आहे। त मूंखे हाणे एग्ज़ैक्ट यादि न आहे त उहो 3 महीननि जो आहे या 6 महीननि जो आहे, छो जो एग्ज़ैक्ट मूंखे यादि न आहे। बहरहाल उहो को अहिड़ो पीरियड हूंदो आहे जंहिं दौरान तव्हां वोट ऑफ नो कॉन्फिडेंस नथा करे सघो। ओके। त मूंखे इहो महसूसु थी रहियो आहे त ही उन टेन्योर जो उन वेट जो जेको आहे वेट था कनि त उहो वक़्तु पूरो थिए देन जेको आहे। पर हिन वक़्तु तव्हांखे पंजाब में पीटीआई ॼमियल नज़र अचे पई? ॾिसो हिन वक़्तु पीटीआई जी हुकूमत बि अक्सरियत जी बुनियाद ते त कान बीठी आहे न, हो त छो जो सेकेंड टेन्योर इलेक्शन ई त उन में 10 वोट अञा बि जेकॾहिं काफ़ लीग जा न हुजनि हा त ज़ाहिर आहे पीटीआई त पंहिंजी अक्सरियत विञाए वेठी आहे। पर काफ़ लीग जा जेके 10 वोट आहे जंहिंमें सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो फ़ैसिलो हो त पार्लिमानी लीडर जी इजाज़त सां वोट ॾेई सघिजे, त उन फ़ैसिले जे करे इहो मामिलो आयो। न त ज़ाहिर आहे पीटीआई जी हुकूमत उते न ठही सघे हा काफ़ लीग सां गॾिजी करे। पर उनजे बावजूदि बि पीटीआई जे खोड़ सारनि मेंबरनि मुस्लिम लीग नून जे अहम अॻुवाननि सां राब्ता करे इहो यकीन ॾियारियो हो त असां हिन हुकूमत सां न गॾु बीहंदासीं। पर उहा मजबूरी उहा ई हुई, पार्लिमानी लीडर जो उहो ख़त जंहिंजे तहत उहे पाबंद हूंदा आहिनि। पर हाणे इतलात इहा ई आहे त हिकु भेरो ॿीहर काफ़ी मेंबरनि हिननि सां राब्तो कयो आहे ऐं उन्हनि इहो यकीन ॾियारियो आहे त असां इलेक्शन वारे ॾींहुं जेको आहे उहो पार्टिसिपेट न कंदासीं। हाणे जेकॾहिं हू पार्टिसिपेट नथा कनि त हाणे जेकॾहिं टियों दफ़ो इलेक्शन वरी थिए थी पंजाब असेंबली में त वरी बि उहा अक्सरियती बुनियाद ते थींदी। उन में उहा बाइंडिंग न आहे त 186 मेंबर हुजणु घुरिजनि। त हिन बाइंडिंग जी मक़बूलियत ते तव्हांखे न पियो लॻे त कुझु असरु पियो आहे? छो त हाणे त मरियम नवाज़ साहिबा बि हली वियूं, ख़बर न आहे कॾहिं ईंदियूं, का उन्हनि शइ ॿुधाई आहे या न, मुंहिंजी नॉलेज में न आहे, तव्हांजे में आहे त प्लीज़ ॿुधाए छॾियो। त उन्हनि जी मक़बूलियत ते तव्हांखे लॻे थो त को असरु पियो आहे? नवाज़ शरीफ़ साहब बि लंडन में आहिनि, हिते वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ पंहिंजे जेको आहे ॿियनि एक्टिविटीज़ में मसरूफ़ लॻा पिया आहिनि। ज़ाहिर आहे ॾिसो इहो हिकिड़ो फितरी अमल हूंदो आहे त जॾहिं बि जंहिंजी बि हुकूमत हूंदी आहे उनजी मक़बूलियत आहिस्ता आहिस्ता इंगेज करण में कामयाब थींदे नज़र अचनि पिया। तव्हां न त महांगाई खे कंट्रोल था करे सघो, न बिजली जे बिलनि खे घटि करे सघो था, न तेल जी क़ीमत खे घटि करे सघो था, न खाइण पीअण जी शयुनि खे तव्हां घटि करे सघो था। त हुकूमत कंहिंजी बि हुजे ऐं जेकॾहिं तव्हां हिन जो तनाज़ुर में ॾिसो त जॾहिं पीटीआई जी हुकूमत हुई त पब्लिक जेको आहे उनजे बि ख़िलाफ़ु हुई ऐं ज़मनी इलेक्शन उते जेतिरा थिया हुआ उहा मुस्लिम लीग नून खटी हुई। पर जॾहिं वरी मुस्लिम लीग जी हुकूमत अची वई पंजाब में त हिननि जी मक़बूलियत में घटिताई थी ऐं पीटीआई जी मक़बूलियत में इज़ाफ़ो थियो ऐं वरी जेके ज़मनी चूंड थिया उहे पीटीआई खटी वई। त इहो हिकिड़ो फितरी अमल आहे त ज़ाहिर आहे अवाम चाहींदो आहे त जेकी हुकूमत अचे उहा उनखे रिलीफ ॾिए। पर हिन वक़्तु मुल्क जा जेके हालात आहिनि मां नथो सम्झां त को वॾो रिलीफ जेको आहे अवाम खे ॾेई सघिजे थो, सवाइ हिन जे जेको गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म साहब ऐलान कया आहिनि त फर्टिलाइज़र में सब्सिडी ॾींदा, ॿिज में सब्सिडाइज़ कंदा उनखे, ऐं काफ़ी उन्हनि जेके इहे पैकेजिस जो ऐलान कयो आहे उन मां। पर उहो बि फ़िलहालु त छो जो ऐलान आहे, प्रैक्टिकली जेको आहे उहो अञा ताईं माण्हुनि खे उहो रिलीफ मिली न सघियो आहे। गो त हिननि 12 रुपया पेट्रोल बि घटि कयो आहे, डीज़ल जी क़ीमत बि घटि कई आहे, पर उहो मेजर रिलीफ न आहे जेको आवाम चाहे थी। पर उन बावजूद बि हाणे वारा वज़ीर ॾाढो कॉन्फिडेंस ऐं होपफुल नज़र अचनि था। जमाली साहब उहा ख़बर मां ख़ैर प्रोग्राम जे आख़िर में शामिल करे वठंदसि। पहिरियों तव्हां क्विकली सदर साहब जो जेको इंटरव्यू सर्कुलेट करे पियो उन ते कॉमेंट करे वठो। त हू चवनि पिया त इमरान ख़ान जी हुकूमत किराइण जे लाइ का बि साज़िश न थी आहे। ॾिसो इहा ॻाल्हि पहिरें ॾींहं खां पीटीआई जे सभिनी अॻुवाननि खे, इमरान ख़ान खे, शाह महमूद कुरैशी खे, फवाद चौधरी खे, शेरी मज़ारी खे, असद उमर खे, सभिनी खे इहा ख़बर हुई त अपोज़िशन जूं उन वक़्त जूं जेके जमातूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु वोट ऑफ नो कॉन्फिडेंस आणणु चाहिनि थियूं ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर हुई त इहा वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जेको आहे कामयाबु थींदी। त उन्हनि हिकिड़ो कूड़ो बयानियो आवाम खे पंहिंजे कंट्रोल में करण जे लाइ या पंहिंजी पॉपुलरिटी खे इनक्रीज़ करण लाइ उहो इस्तेमालु कयो हुयो। पर आहिस्ता आहिस्ता उहो जेको बयानिया हुयो, जेको आज़ादी खां ग़ुलामी ताईं ऐं साइफ़र खां ख़त ताईं, उन जो जेको पोल आहे उहो खुलिजी वियो ऐं जेके इमरान ख़ान जूं तमामु ऑडियोज़ लीक थियूं आहिनि उन मां उहो वाज़ह थी वियो त इन क़िस्म जी न त का बैरूनी साज़िश हुई न का अंदरूनी साज़िश हुई। ऐं उन मां इहो वाज़ह थी वियो ऑडियोज़ खे चैलेंज करण जे लाइ चवनि था, पर उहो बि अदालतुनि में उन खां बाद में हू चवनि था इमरान ख़ान साहब जो रीसेंट बयानी आहे त जेको एजेंसीज़ जो इहो कमु न आहे त हू धमकाइनि या फ़ोन स्टैप कनि। बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे, असां जे हक़ में आहियूं त एजेंसियुनि जो इहो कमु न आहे त कंहिंजा फ़ोन टिप्स कनि। पर जेकॾहिं इमरान ख़ान खे यादि हुजे त बीइंग वज़ीर आज़म
हुन पाण इहो चयो त एजेंसियुनि जो इहो कमु आहे त हू फ़ोन टेप कनि, छो जो हू सिक्योरिटी जा ज़िम्मेदार आहिनि। सही ऐं वज़ीर आज़म बल्कि हुन मिसालूं ॾिनियूं त लंदन में जेकॾहिं हुनजो वज़ीर आज़म ॻाल्हाए थो त हुनजी MI6 खे हुनजी टेप हूंदी आहे, हुनखे ख़बर हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अमरीकी सदर ॻाल्हाए थो त CIA जेको आहे उहो रिकॉर्ड कंदी आहे, हुनखे ख़बर हूंदी आहे। हाणे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा मिसाल ॾेई पाण चयो त इहो हुननि जो कमु आहे सिक्योरिटी इदारनि जो, जंहिं ते पढ़ियल लिखियल तबिके दानिश्वरनि साफ़िन एतिराज़ कयो त इहो कमु नाहे त एजेंसियूं। पर हाणे जॾहिं हिन जूं पंहिंजूं ॾिसो, हिकिड़ी त ऑडियो लीक्सूं आहिनि न, या त ही तरदीद करे त इहे हिन जूं ऑडियोज़ न आहिनि, इहे ॻाल्हियूं करे हुनखे एतिराफ़ करे छॾियो त इहो हिन हीउ चैलेंज त इहो थो करे न त इहे टेप थियूं। हे इहो चैलेंज नथो करे त इहे कूड़ियूं आहिनि। मक़सदु पहिरियों त पंहिंजी हुन ॻाल्हियुनि ते त जेको तव्हां आवाम खे बेवकूफ़ बणायो, उनजो हिसाब इहो तव्हां आज़ादी ऐं ग़ुलामी जा नारा लॻाया, तव्हां माण्हुनि खे गद्दार करार ॾिनो, तव्हां माण्हुनि खे सादिक मीर जाफ़र करार ॾिनो। पहिरियों त पंहिंजी उन्हनि जेके ॾोह तव्हां कया आहिनि उन्हनि जी माफ़ी वठो क़ौम खां, त उन्हनि फ्रस्ट्रेशन में चयो आहे त हू फ्रस्ट्रेशन जो शिकार हुयो। हाणे जेकॾहिं फ्रस्ट्रेशन जो शिकार हुजे त कंहिंखे गद्दारी जो ऐं सर्टिफिकेट ॾींदो हुते, फ्रस्ट्रेशन जो शिकार थिए। हुकूमतूं त सभिनी जूं ईंदियूं वेंदियूं आहिनि, हिन में फ्रस्ट्रेशन जी कहिड़ी ॻाल्हि हुई। ऐं जॾहिं त तव्हां चवंदा आहियो त असांखे कुर्सी जी परवाह न आहे, त पोइ तव्हांखे छा जी फ्रस्ट्रेशन हुई जो तव्हां मुल्क में एॾो, मां सम्झां थो हिकिड़ो बुरहान क्रिएट करण जी कोशिशि कई, मुल्क जी मईशत खे तबाह करण जी कोशिशि कई। ठीक है जमाली साहब, प्रोग्राम में अॻिते वधूं था। अॼु सिंध हाई कोर्ट जेको आहे बोध मुतासिर जेके इलाइक़ा आहिनि उतां पाणी नेकाली हवाले सां ॾाढो एक्शन में नज़र आई ऐं अमल दरामद कराइण वारनि खां बाक़ाइदा सवाल कयो वियो आहे त जीअं KN शाह हिकिड़ो वन ऑफ द मोस्ट अफेक्टेड एरियाज़ आहे, उतां सिंध हाई कोर्ट चयो आहे अमल दरामद कराइण वारनि खां सवाल पुछियो वियो आहे त KN शाह मां पाणी नेकाल कॾहिं थींदो। हिन वक़्तु ताईं उते पाणी जेको आहे बीठल आहे। ऐं अॼु हेल्थ मिनिस्टर साहिबा अज़रा पेचो साहिबा बि जेको आहे उन्हनि जी हिकु स्टेटमेंट ॿुधी, मूंखे काफ़ी ॿुधी करे हैरानगी थी। जमाली साहब, हू चवनि पियूं त बोध मुतासिर इलाइक़नि में हिकु त हॉस्पिटल्स में एतिरा मसइला हुननि खे जेको आहे दरपेश अचनि पिया, जो हिकु बेड ते हू चवनि पियूं त केतिरा मरीज़ असां जेको आहे एडजस्ट कयूं, केतिरा थी सघनि पिया। अमले जी बि खोट आहे, फिफड़नि जी बीमारियुनि में ऐं मुख़्तलिफ़ इन्फेक्शन्स में उते वाध थी रही आहे। गैस्ट्रो मलेरिया ते अञा ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे। ख़ैर सिंध हाई कोर्ट जेके ॾिसी वधी ख़ैरपुर नाथन शाह जी ॻाल्हि कयूं त उतां हुननि सिंध हाई कोर्ट अमल दरामद कराइण वारनि खां पुछो त KN शाह मां पाणी निकाल जेको आहे छो न पियो थिए। DC दादू जो बि पुछाणो कयो वियो ऐं सो बहरहाल अदालत खे वधीक ॿुधायो वियो आहे त KN शाह ॿाहिरां जेके आहिनि मशीनरियूं लॻायूं वयूं आहिनि। हाणे उहे असीं वधीक जेको आहे पंहिंजे रिपोर्टर्स खां मालूम कयूं था। KN शाह जो रिपोर्टर बि असां सां टेलीफोन लाइन ते हूंदो, पर हिन वक़्तु जेको आहे असांखे जॉइन कयो आहे मीरपुर ख़ासि जे सीनियर रिपोर्टर शाहिद ख़ासखेली साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। छो त गुज़िरियल ॾींहुं आउं पाण ॾिसी रही हुयसि कुझु वीडियोज़ एंड क्लिप्स में, या इनफैक्ट सभिनी ॾिठो जमाली साहब त मीरपुर ख़ासि में बि मुख़्तलिफ़ अहिड़ा कचे जा इलाइक़ा आहिनि जेके तमामु वधीक मुतासिर थिया आहिनि। हिन वक़्तु ताईं उहो पाणी बीठो आहे जेको हाणे बदबूदार थींदो वञे पियो। सो शाहिद साहब अस्सलाम वालेकुम, महिरबानी शो में जॉइन करण जे लाइ। असांखे ॿुधाइजो, अपडेट कजो त असांखे काल्ह बि इंफॉर्मेशन मिनिस्टर साहब ॿुधाए रहिया हुया त तक़रीबन जेको आहे 71,000 माण्हू जेके मुतासिर हुया पंहिंजे घरनि तरफ़ां वापसि वञी रहिया आहिनि। पर उन खां अलावा तव्हां ॿुधायो त मीरपुर ख़ासि में हिन वक़्तु छा हालत आहे, छा उते पाणी अञा ताईं बीठो आहे, ऐं जेकॾहिं बीठो आहे त उहो बदबूदार आहे, उन सबबु जेको आहे यकीनन बीमारियूं फैलजंदियूं हूंदियूं। असांखे अपडेट कजो प्लीज़। महिरबानी। असल में मीरपुर ख़ासि डिवीज़न जा जेके 2 ज़िला आहिनि जिनमें मीरपुर ख़ासि जेको ख़ुदि मीरपुर ख़ासि ज़िलो आहे, उनजो तालुको सिंधड़ी आहे, उन खां अलावा तालुको कोट ग़ुलाम मोहम्मद आहे ऐं तालुको शुजाबाद आहे। इन्हनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ यूसीज़ में पाणी जेको आहे उहो तमामु वॾे क्वांटम में जेको आहे उहो बीठल आहे। सिंधड़ीअ में तमामु घणो उहो पाणी जेको आहे उहो बीठल आहे। साॻिए तरीक़े सां जेको डिगड़ी तालुको आहे ऐं झुडो तालुको आहे, इहे सभिनी खां वधीक उहे मुतासिर थियल आहिनि। उते वॾे मिक़दार में हज़ारे एकड़नि ते जेको आहे उहो पाणी जेको आहे उहो बीठल आहे। सवे ॻोठ जेके आहिनि उहे पाणीअ में जेके आहिनि पाणीअ जे घेरे में आहिनि। ऐं पाणी जेतोणीकि आहिस्ते आहिस्ते जेको आहे उहो स्पाइनल ड्रेन में जेको आहे उहो लही रहियो आहे। पर छाकाणि त पाणी जेको अचे पियो उहो सांगड़ खां ऐं नवाब शाह जो जेको आहे उहो पाणी तमामु घणी मिक़दार में जेको आहे उहो स्पाइनल ड्रेन में अचे पियो। उन करे मीरपुर खां पाणी निकाल करण जे लाइ का मशीनरी कोन आई आहे। तंहिं सबबु पाणीअ में जेको आहे उहो जॾहिं तेज़ीअ सां जेको ख़ारिज थियणु घुरिजे उहो पाणी तेज़ीअ सां ख़ारिज न पियो थिए। वरी जेकॾहिं असीं वेंदासीं उमरकोट जे ज़िले में त उते पिथोरो आहे, उन खां अलावा सामारो जेको तालुको आहे ऐं कुझु इलाइक़ा जेके आहिनि उहे कुनरीअ जा आहिनि।
उन्हनि में तमामु वॾे मिक़दार में जेको आहे उहो पाणी जेको आहे उहो बीठल आहे ऐं 100 स्क्वायर किलोमीटर आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ हंधनि ते सो जेको आहे मशीनरी ना आहे उहो पाणी पाणी निकाल करण जे लाइ मशीनरी ना आई आहे अञा ताईं शायदि कोट गुलाम मोहम्मद जो आहे त जेको त उन में तमामु वॾो जेको आहे उहो पाणी बीठल आहे। साॻे तरीक़े सां थरपारकर जो जेको तालुको आहे कलोई उन में पाणी तमामु घणे मिक़दार में बीठल आहे। जी जी आई होप मुंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचंदो हूंदो शायदि साहब। आउं पुछी रही आहियां त छा जॾहिं तव्हां ही मुख़्तलिफ़ जेको आहे टाउन्स जी ॻाल्हि कई आहे कोट गुलाम मोहम्मद दिगड़ी तालको झुग्गो इहे मोस्ट अफेक्टेड तव्हां ॿुधायो पिया उते पाणी हिन वक़्तु ताईं बीठल आहे त मशीनरी जे लाइ बि ॿुधाइजो छा मशीनरी तव्हांखे नज़र कोन आई आहे हिन वक़्तु ताईं? जी कुझु अर्सो अॻु में हिननि मशीनरी जेका घुराई हुई उहा काफ़ी अरसे ताईं त हिननि वटि जेका आहे उहा बीठी रही पर छाकाणि त पाणी तमामु वॾे जेको आहे उहो मिक़दार में आहे हीअ मशीनरी जेका आहे उहा उनखे कढी नथी सघे। जिथे पाणी जेको आहे उहो 12,000 क्यूसेक जेको आहे उहो लंघंदो हुजे मुख़्तलिफ़ चैनल्स मां त उते मशीनरी मुंहिंजे ख़्याल में त कुझु ॻोठनि में मशीनरी लॻाई वई आहे पर उहा हिकु अधु दफ़ो जेका उहा हले थी वरी उहा मशीनरी माण्हू जेके आहिनि उहे शिकायतूं था कनि त उन्हनि जो जेको आहे उहो तेल नथो हुजे इन करे उहा वक़्फ़े वक़्फ़े सां मशीनरी जेका आहे उहा बंदि थी थी रहे तंहिं करे पाणीअ में तमामु घणियूं जेके आहिनि उहे रुकावटूं जमाली साहब बि गॾाए जमाली साहब ॾिसो मशीनरीज़ ते बि असांखे कमु कंदे ख़ैर एतिरी सिंध हुकूमत ख़ासि नज़र न पई अचे एफिशिएंटली जीअं ॿुधाइनि पिया त तेल हुननि जो ख़तमु आहे या इन तरीक़े सां कमु न पयूं कनि। जितनी वॾी तादाद में मुख़्तलिफ़ ज़िलनि में तालुकनि में यूसेज में पाणी आहे त ज़ाहिर आहे एतिरियूं मशीनूं अवेलेबल ई कान आहिनि जो एॾी जल्दी पंहिंजो उन्हनि जॻहनि में कमु करे सघनि त ज़ाहिर आहे पहिरियों कंहिं हिकिड़ी जॻह तां कढंदा हूंदा उहा वरी मशीनरी मूव थींदी हूंदी कंहिं ॿी जॻह ते वरी पोइ ज़ाहिर आहे उन में टाइम थो लॻे। वक़्तु अहिड़ो आहे त मशीनरीज़ प्रॉपर्ली हू वञी करे पहुचाइनि जेके सही सां पाणी खे कढनि त सही न एॾी वरी तादाद में अञा वधीक टाइम जेको आहे सॼी सिंध जो मसलो आहे न कोई हिकिड़े ज़िले जिते जिते हू पहुचाइनि पिया ज़ाहिर आहे उहो उतां जी डीसी ऐं ईसीज़ खे ॾिनी वई आहे त हर ज़िले हर तालुके हर यूसी में हर माण्हू ज़ाहिर इहो थो चाहे त उन जे इलाइक़े में जल्दी पाणी निकिरे जीअं ॿुधाइनि पिया 12,000 क्यूसेक्स पाणी कणिक जो जेको आहे सीज़न हींअर आहे ऐं उन्हनि जी हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त उहो ज़मीननि ते फसल पोखे त लिहाज़ा एतिरी मशीनरी सिंध गवर्नमेंट वटि आहे कान। प्राइवेट कैपेसिटी में इन्हनि काफ़ी जॻहनि तां मशीनरी हथ ज़रूरु कई आहे पर उहा बि उनजी क्वांटिटी बि एतिरी वधीक न आहे जो उहो हर जॻह ते खोटा आहे। तव्हां राइटली पॉइंट आउट कयो फ़सुल वारी ॻाल्हि खे शायदि अवां खां आख़िरी सवाल पुछणु चाहींदसि त उते फ़सुलनि जी बि का सूरत हाल ॾियो फ़सुलनि जे हवाले सां माण्हू छा पिया चवनि फ़सुलनि में छा अञा ताईं पाणी उते बीठल तव्हांखे नज़र अचे पियो या उन्हनि मां पाणी कढण जे लाइ का मशीनरी स्पेसिफिक तव्हांखे नज़र ईंदी हुजे? जी बिल्कुलु मीरपुर ख़ासि वाहिद डिवीज़न आहे सॼे मुल्क में जेका जिते सभ खां अॻटी पोख थींदी आहे उहो वणनि जी पोख चेट जी हुजे या कतीअ जी हुजे। हिते हाणे हिन वक़्तु मीरपुर ख़ासि में 2 ॾींहंनि खां पोइ माना मौसम जेका आहे उहा कणिक पोखण जी जेका आहे उहा शुरू थी चुकी आहे पर तालको जो डिगड़ी आहे ऐं कोट गुलाम मोहम्मद आहे उन खां अलावा सामारो आहे इन्हनि जे जेके मुख़्तलिफ़ एरियाज़ आहिनि इते कणिक थी न सघंदी छाकाणि त अञा ताईं जेतिरे मिक़दार में पाणी जेको बीठल आहे माण्हू ख़दशो ज़ाहिर करे रहिया आहिनि त 2 महीननि ताईं अञा त इहो पाणी जेको आहे उहो न निकिरी सघंदो ऐं जेके माण्हू रोडनि रस्तनि ते वेठल आहिनि उन्हनि खे अधु सियारो जेको आहे उहो इन्हनि रोडनि रस्तनि ते गुज़ारणो पवंदो ऐं उन्हनि जा फसल न थी सघंदा। जेके माण्हू ज़राइत सां लाॻापियल आहिनि उहे मुसलसिल बेरोज़गारी वारी कंडीशन में हूंदा ई हूंदा। सही ठीकु आहे वॾी महिरबानी असांखे अपडेट करण जे लाइ तव्हां तमामु असांखे अलार्म में ॻाल्हियूं ॿुधायूं शायदि सां वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन ऐं जमाली साहब तव्हां जीअं ॿुधो त शायदि सां फरमाए रहिया हुया त कणिक जेको आहे पोखण जो ख़दशो आहे जीअं कोट गुलाम मोहम्मद ऐं सामारो जी हुननि ॻाल्हि कई त शायदि उते कणिक जेको आहे न पोखिजी सघे थो इहो बि हिन वक़्तु ताईं ख़दशो जमाली साहब एग्ज़िस्ट करे पियो त काफ़ी हंधनि ते जेको आहे इहो ख़दशो आहे त कणिक जेको आहे मे बी हिन भेरे न पोखिजी सघिजे। ॾिसो ज़ाहिर आहे जेके इलाइक़ा मंछर वारी साइड जा छो जो हिते सभ खां आख़िर में तबाही थी आहे ऐं उते पाणी जी क्वांटिटी बि उन्हनि यूसीज़ में तमामु घणी बीह रही पर अॼु जी जेकॾहिं आउं तव्हांखे ॿुधायां त सांगड़ ऐं उन सां जेके भर पासे वारा इलाइक़ा हुआ उन में इहो ॿुधायो वियो आहे त काफ़ी हद ताईं पाणी निकिरी वियो आहे जिते पहिरियों जेकॾहिं 7 फुट 6 फुट 8 फुट पाणी हुयो त हींअर 2 खां 2.5 फुट पाणी आहे जेको हिकिड़े रफ़ अंदाज़े जे मुताबिक़ 10 खां 15 ॾींहंनि में निकिरी वेंदो। मां नथो सम्झां त सवाइ कुझु इलाइक़ा थी सघे थो उहो कणिक जी पुखाई उते न थी सघे पर मेजर जेके सिंध जा इलाइक़ाज़ आहिनि उन्हनि सभिनी में इनशाला अॻिले 15 ॾींहंनि खां पोइ तव्हां ॾिसंदा त माण्हू कणिक पोखणु शुरू कंदा ऐं हिन दफ़े इहो फसल इनशाला उमेदु इहा ई आहे त बम्पर क्रॉप बि थींदी त लिहाज़ा कुझु इलाइक़ा थी सघे थो मुतासिर हुजनि उहो
ॾिसो जेको 34 नुक़सान लख थी एकड़नि वियो ते आहे बीठल उहो फसल त तबाह थियो आहे, उनजो हिन उनजो त अज़ालो ई माण्हू कान्हे न। परेशान आहिनि त जेको आहे जेको हू कणिक नुक़सान पोखे थी चुको आहे सघंदा। उनजो त को अज़ालो ई कान्हे पाणी जी का एतिरी वधि में ख़ासि वधि गवर्नमेंट बि शॉर्टिंग छा आहिनि, कंदी उन्हनि खे निकिरंदियूं थोरो आहिनि। थोरो फैसिलिटेट करे सघे थी उन नुक़सान जो एतिरो वॾो जेको नुक़सान पर थियो आहे एटलीस्ट उनजो गवर्नमेंट अज़ालो मेक त न श्योर आहे। करे सघे थी तो जेको सामान मशीनरी मोकिले थी उहा प्रॉपर ऐं सही वारी हुजे, उतां जा एसी जिन डिस्ट्रिक्ट्स आहिनि उहे मेक श्योर कनि त उन्हनि वटि जेको आहे मशीन जेका पाणी कढे पई उहा बिल्कुलु ठीकु ठाकु आहे। ॾिसो हिते को हिकिड़ो इलाइक़ो या हिकिड़ी यूसी या हिकिड़े ॻोठ जो मसइलो न आहे जो ज़ाहिर आहे, गवर्नमेंट मशीनरी ठीकु, हा, एॾी बिल्कुलु। वॾी तादाद में प्रोवाइड करे सघे। पर जमानी साहब जॾहिं असीं त कम डिवाइड करे लिमिटेड कंदा आहियूं सोर्सिस त उहो आहिनि कम पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ी जॻह तां थियण पाणी में निकिरनि chances था। हूंदा आहिनि त उहो सही मां नमूने एतिरो सां थी त चई सघे। सघां थो त सिंध जे 80% इलाइक़नि मां पाणी निकिरी वियो आहे। अच्छा, बाक़ी 20% इलाइक़ो ज़रूरु अञा बाक़ी आहे जितां इहो पाणी निकिरणो आहे। त हिकिड़ो अंदाज़ो लॻाए सघूं था त नेक्स्ट जेके 15 ॾींहं आहिनि उन्हनि में उन पाणी निकाल में थी काफ़ी सघे हद ताईं इलाइक़नि मां इहो पाणी निकिरी वेंदो ऐं चवंदा आहिनि त हमेशह उमेद सुठी रखणु घुरिजे। त इन सुठी उमेद जे तहत असां इहो अंदाज़ो लॻाए सघूं था त जेकॾहिं इहो 15 ॾींहंनि में पाणी निकिरी वियो त पोइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बाआसानी कड़क जी पुख जेको आहे उहा लॻणु शुरू थी वेंदी। सही आहे। अर्थ जेको आहे सिंध हाई कोर्ट बि जिन राइस कैनाल्स खे जेको ॾिनल कट्स हुया उन हवाले सां बि जेको आहे कुझु भरमी जो इज़हार कयो ऐं उन्हनि खे सिंध हाई कोर्ट खे वधीक ॿुधाए वियो स्पेशली के एन शाह जे लाइ त उन्हनि जे ॿाहिरां मशीनूं जेके आहिनि उहे लॻायूं वयूं आहिनि ऐं पाणी जेको आहे निकिरे पियो ऐं ॿियो उन खां अलावा जेको आहे राइस कैनाल खे जेके ॾिनल कट आहिनि त उहे कुझु ॾींहं में बंदि कया वेंदा। इहो अदालत सिंध हाई कोर्ट खे अॼु जेको आहे अमल दरामद कराइण वारनि जवाबु ॾिनो। सो बहरहाल सिंध हाई कोर्ट वधीक इहो बि चयो त सेशन ऐं सिविल जज खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त उहे दौरो कनि ऐं रिपोर्ट ॾियनि त जेतिरो जल्द थी सघे ही घारा बि बंदि कया वञनि। त इहा त सुठी ॻाल्हि आहे त सिंध हाई कोर्ट बि इन ते नज़र रखी वेठी आहे ऐं इन सां सुठो फ़र्क़ु पवंदो आहे त जेके मुतलका कामूरा हूंदा आहिनि उहे प्रेशर्स में हूंदा आहिनि ऐं वधि खां वधि कमु कंदा आहिनि छो जो उन्हनि खे बि आइडियो आहे त हाई कोर्ट जी नज़र आहे हर शइ ते ऐं हू चेक करे रही आहे त इहा हिकिड़ी मॉनिटरिंग जो हिकिड़ो सुठो निज़ाम हूंदो आहे ऐं हुजणु घुरिजे बिल्कुलु त जीअं जल्द खां जल्द सभिनी जी ख़्वाहिश त इहा ई आहे न त जल्द खां जल्द इहो मसइलो हल थिए ऐं माण्हुनि खे जेको आहे रिलीफ मिले सघे। मसइलो ई दरअसल इहो आहे त जमानी जेकॾहिं साहब इहा पाणी जल्द खां जल्द निकाल थिए। के एन शाह ख़ैरपुर नाथन शाह मां जेको आहे रिपोर्टर लाइन ते आहे असां सां सैयद मसरूर शाह। अस्सलाम वालेकुम मसरूर, थैंक यू फॉर जॉइनिंग, वॾी महिरबानी। मसरूर अपडेट्स थी जो अॼु सिंध हाई कोर्ट में बि के एन शाह बाबति जेको आहे ॻाल्हि ॿोल कई वई। DC दादू खे जेको आहे उन्हनि खां पुछाणो कयो वियो त आख़िर के एन शाह मां पाणी जेको आहे कॾहिं निकाल थींदो या जिते जिते असीं ॾिसूं पिया खोड़ अहिड़ा मुतासिर इलाइक़ा आहिनि जिते पाणी बीठल आहे उहो बदबूदार थींदो वञे पियो त के एन शाह जी छा सूरत हाल आहे हिन वक़्तु? वॾी महिरबानी जी बिल्कुलु हाई कोर्ट जे ऑर्डर ते हिकु जेकी हुनजी कंप्लेंट्स आहे उन ते हिन वक़्तु जेको आहे खिरपुर नाथन शाह जे भरिसां जोही ब्रांच ऐं कारी मोरी वटि 10 जेके ड्रेनेज मशीन्स आहिनि उहे डी वाटरिंग जे लाइ लॻायूं वयूं आहिनि जिन पंहिंजो कमु शुरू कयो आहे। पर उहे जेको जंहिं मिक़दार में पाणी निकिरणु घुरिजे उन मिक़दार में पाणी नथो पियो निकिरे। हिन वक़्तु बि असां ॾिसंदो शहर जेको आहे 75 सैकड़ो ॿुॾल आहे ऐं पाणी जेकी सुस्त रफ़्तारी सां निकिरे थो पियो। इहा जेकॾहिं रफ़्तार रही त यकीनन जेको चेट जो फ़सुलु आहे ऐं असांजो 90 सैकड़ो जेको असांजो ज़रई ज़मीन ते दारोमदार आहे जेको सोशल सिक्योरिटी सिस्टम आहे माण्हुनि जो त उहा ज़मीन जेकी आहे चेट जे फ़सुल जे लाइक़ु न रहंदी छाकाणि जो 15 ॾींहं जे अंदरि मां सम्झां थो त हफ़्ते जे अंदरि पाणी निकिरे ऐं महीनो घुरिबल आहे उनखे सुकण जे लाइ। पोइ उहा जेको आहे फ़सुलु जीअं सारी थी जीअं असांजी सरह थी या ॿिया फ़सुल आहिनि उहे थी सघंदा। ऐं मौजूदा जेकी हिन वक़्तु सूरत हाल आहे माण्हू मुतासिर जेके आहिनि इत्मीनान जो इज़हार न पिया कनि अञा इंतिज़ामिया जी परफॉर्मेंस मां। अच्छा चलो यानी एतिरी त असीं हिकु शइ हाईलाइट करे वठूं मसरूर त मशीनरीज़ अची वयूं आहिनि हाई कोर्ट बि ऑर्डर पिया था वधनि पिया। जी मसरूर आउं चई रही आहियां त हिन शइ समूरी सूरत हाल जी जमाली साहब हिकु पॉज़िटिव शइ ॾिसी वठूं त जिते जिते पाणी बीठो आहे उते एटलीस्ट असांखे डी वाटरिंग वारियूं जेके मशीन्स आहिनि उहे नज़र अचनि पियूं। अच्छा हिकु शइ आउं हिते क्लियर थियणु चाहींदसि त जेके डी वाटरिंग मशीन्स आहिनि डी वाटर करण जे लाइ तव्हां चओ था त उन्हनि खे जंहिं मिक़दार में पाणी निकाल करणु खपे उन मिक़दार में कनि कोन पियूं त छा मशीन्स जी एतिरी कैपेसिटी न आहे या पाणी वधि खां वधि आहे? अवां ॾिसो न सभ खां पहिरियां जेके नारा डिस्ट्रीब्यूटरी आहे रावत ड्रेन आहे पाणी जो जेको फ्लो आहे उनखे रोकण जी ज़रूरत आहे उन ते कमु करण जी ज़रूरत आहे उहे धारा बंदि करण जी ज़रूरत आहे। ऐं शहर जे चौधारी
शहर जे अंदरि जेको पाणी बीठो आहे उनखे आइसोलेट करण जी ज़रूरत आहे। जेसीं ताईं यकीनन पाणी आइसोलेट न थींदो त ही पाणी जेको आहे खिरपुनाथन जे शहर जो कढी न सघंदा। पोइ अट सिंध हाई कोर्ट में उन्हनि खे यकीन दयानी कराई वई आहे सिंध हाई कोर्ट खे त जेको आहे घारा जल्द खां जल्द जमाली साहब बंदि कया वेंदा। त असल मसइलो हिन वक़्तु घारा करे रहिया आहिनि त उहे पोइ कॾहिं बंदि थींदा? ॾिसो जॾहिं एॾी वॾी तइदाद में पाणी हुयो इलाइक़नि में त उनखे कढण में ज़ाहिर पाणी आहे ज़मीननि मां ऐं मथां जॻहनि ते। ॾिसो का हेठां जॻह जीअं हाणे कचे में किथे बि पाणी न आहे सॼी सिंध में। अच्छा, छो जो उते तमामु पाणी न कचे में पाणी कान्हे किथे बि, सॼी सिंध में किथे कंहिं बि कचे में हाणे पाणी कान्हे। हाणे जेको मसइलो इहो आयो आहे त जेके पके में ज़मीनूं आहिनि ऐं माण्हुनि जा वाक़ई घर आहिनि या शहर आहिनि या ॻोठ आहिनि उते पाणी ज़रूरु बीठो आहे। हाणे ज़ाहिर आहे उहो ड्रेन जो को सिस्टम न आहे ऐं डी वाटर करण लाइ लाज़मी आहे त इन्हनि पंपिंग मशीन जो ई इस्तेमालु थी सघे थो पंहिंजो पाण, छो जो उतां ड्रेन जो रस्तो कान्हे। हाणे जेसि ताणी या त तमामु वॾी तइदाद में इहे मशीनूं हर ज़िले, हर तालुके, हर तहसील में, हर यूसी में मौजूदु हुजनि त ज़ाहिर आहे डी वाटरिंग मशीननि जी एतिरी क्वांटिटी कान्हे। हाणे अॻु में ई कंहिं हिकिड़े डिस्ट्रिक्ट खे क्लियर कनि था, उनखां पोइ ॿिए में अचनि था। ज़ाहिर आहे उहे मशीनूं या कुझु जॻहनि ते घटि लॻल आहिनि, उहे उतां में कढनि थियूं त उहे मशीन ॿी जॻह ते शिफ्ट थी रहियूं आहिनि। इन करे इहो जेको आहे थोरो ॾुखियो मरलो आहे। मां सम्झां थो त अञा उन में कुझु ॾींहं लॻंदा, पर इहो इनशाला मसइलो हल थी वेंदो 15-20 ॾींहंनि में। मसरूर, आख़िरी सवाल तव्हां खां फ़सलुनि ऐं बीमारियुनि हवाले सां करणु चाहींदुसि त फ़सुल जी सूरत हाल त थोरी ख़ैर ॿुधाए बि छॾी आहे, अञा वधीक ॿुधायो ऐड करणु चाहियो त करे सघो पिया। बीमारियुनि हवाले छा सूरत हाल आहे? छा उते बीठल पाणी जेको आहे, चलो हाणे त मशीन्स अची वियूं आहिनि, पर छा बीठल पाणी सबबु असांखे ऑलरेडी ख़बर आहे त जेको आहे गैस्ट्रो ऐं मलेरिया जी बीमारियुनि में हिन वक़्त ताईं ज़ाब्तो न अची सघियो आहे, त उते छा सूरत हाल आहे बीमारियुनि जी या हॉस्पिटल्स जी ॻाल्हि कजे त? जी ॾिसजे त हिन वक़्तु जेके असर थिया आहिनि बोर्ड जा, हिन वक़्तु 75 हिकिड़ो शहर में पाणी बीठल आहे। उन खां पोइ माण्हुनि में वायरल डिज़ीज़ थिया आहिनि। उन में असांजूं काई बीमारियूं हुजनि थियूं, गैस्ट्रो, मलेरिया, ऑफन जेके अचनि था केसिस उहे मलेरिया जा अचनि था। ऐं 100 खां ऑफ द रिकॉर्ड हिकिड़ी शइ आहे त 100 खां मथे माण्हू जेके आहिनि उन में फोत थी चुका आहिनि हिन वक़्तु ताईं। सही। हॉस्पिटल जी छा सूरत हाल आहे उते? हिन वक़्तु जेको आहे खिरपुनाथन शाह जे मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में हिननि हिकिड़ी इंतज़ामिया हेल्थ डिपार्टमेंट खे आरज़ी हॉस्पिटल क़ाइमु कई आहे। उते सहूलियतुनि जो फुक़दान आहे। उते वार्ड कोन्हे जिथे पेशेंट खे लेटाए घटि में घटि हुनखे जो प्रॉपर ट्रीटमेंट हू करे सघनि। अच्छा, गुज़िरियल त असांखे पार्लियामेंट्री सेक्रेटरी हेल्थ बि इहो इंश्योर करायो हुयो त हू खैरपुरनाथन शाह में बाक़ाइदा इहो मेक श्योर कंदा त उते जिन फैसिलिटीज़ जी हेल्थ हवाले सां खोट आहे त उन्हनि खे ॾिसी वठनि। बहरहाल मसरूर, महिरबानी तव्हांजी त तव्हां असांखे आगाह कयो। जमाली साहब, हीअ आहे हिन वक़्तु सूरत हाल। एटलीस्ट मुंहिंजे ख़्याल में मूंखे त इहो सुठो लॻे पियो ॿुधी करे त एटलीस्ट उते मशीनरीज़ त अची वियूं आहिनि पाणी नेकाल करण जे लाइ, त यानी लॻे पियो त हुकूमत, ज़ाहिर आहे हुकूमत जे मथां बि ज़िमेदारी आहे त हू पाणी नेकाल कनि ऐं माण्हुनि जूं परेशानी खे जेको आहे फौरी उनखे हल कनि। पर मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु तव्हांखे लॻे पियो जमाली साहब त अवाम वधि खां वधीक जेको आहे फ़सलनि बाबति ॾाढो परेशान आहे, सियारो बि मथां अचे पियो। इन में त कोई शक न आहे न, उन्हनि जो सॼो गुज़र सफ़र उन ई फसल ते आहे न। ॿियो त उन्हनि वटि को अहिड़ो अल्टरनेट सोर्स कान्हे जिते उहो गुज़र सफ़र कंदा। त इहे जेके बि ख़ासि तौर ते पंहिंजे ॿाराड़ियुनि जे इलाइक़नि में माण्हू आहिनि उन्हनि जो त पर इन फसलनि ते उहो सॼो साल इन ई फसल ते त डिपेंड कंदा आहिनि न। त हाणे ज़ाहिर आहे उहो जेको हींअर त हू पंहिंजे घर खां वधीक बि परेशान आहिनि पंहिंजी फसल जे करे। त जेकॾहिं फसल न थिया त ज़ाहिर आहे इकोनॉमी तौर ते हू वरी अञा जेको आहे उहो मसाइल जो शिकार थी वेंदा। हर माण्हू खे इहो फ़िक्र आहे। हिन वक़्तु जमाली साहब हॉस्पिटल्स में जेको आहे तमामु डिस्टर्ब लॻी पियूं आहिनि। तव्हां पाण ई हेल्थ मिनिस्टर साहिबा जी स्टेटमेंट ॿुधी त हिकिड़ी बेड ते 3 कान्हे न, जेतिरो वॾो डिज़ास्टर थियो आहे त मरीज़ त ज़ाहिर आहे उन्हनि जी तादाद हेल्थ मिनिस्टर पाण पई चवे। इहो ई त असां चवंदासीं त शुक्र आहे त हुकूमत पाण मञे रही आहे त उन्हनि जी कैपेसिटी कान्हे ऐं उहो एतिरो ज़ाहिर आहे हर हॉस्पिटल जी हिकिड़ी कैपेसिटी आहे न। तव्हां वॾी खां वॾी या नंढी तव्हां जेकॾहिं रूटीन में हे त ख़ैर वॾी तबाही थी आहे, इन जो त को ज़ाहिर आहे असां मिसाल नथा ॾेई सघूं। पर आम ॾींहं में जेकॾहिं तव्हां कंहिं जिना अस्पताल कराची जहिड़े मेट्रोपॉलिटन शहर में जिना अस्पताल में या सिविल अस्पताल में या अब्बासी शहीद अस्पताल में या कंहिं बि सरकारी अस्पताल में, बल्कि इनफैक्ट तव्हां जेकॾहिं प्राइवेट हॉस्पिटलूं ॾिठूं जेके तमामु कॉस्टली इलाज कंदियूं आहिनि त तव्हांखे उते बि रूम्स जे लाइ ऐं बेड जे लाइ तव्हांखे सिफ़ारिशूं लॻाइणियूं पवंदियूं आहिनि तव्हांखे। त हिकिड़ो असां वटि ऑलरेडी इंफ्रास्ट्रक्चर जी कमी आहे। पर असां हिन वक़्तु अञा वधीक मुसीबत में अची वियासीं जो हीउ डिज़ास्टर थियो। इन डिज़ास्टर
डिज़ास्टर जे करे Rightly बर्डन point out जेको आहे कयो उहो 100 न बल्कि 500 गुना 5000 गुना वधी चुको आहे त ज़ाहिर आहे इहो इनखे मुंहुं ॾियणु कोई एॾो सवलो त न आहे माण्हुनि खे तकलीफ़ बि थींदी बहरहाल हुकूमत जी ज़िम्मेदारी आहे त माण्हुनि जी तकलीफ़ुनि जो अज़ालो कनि माण्हुनि खे जेको आहे जल्द खां जल्द प्रोग्राम रिलीफ में ॾियनि आख़िरी ख़बर शामिल करणी हुई त नाणे वारा वज़ीर प्रोग्राम जी शुरुआत दौरान बि चयो त इहा ख़बर असां आख़िर में शामिल कंदासीं त हू तमामु सूरत हाल जे बावजूदु चलो डॉलर असांखे हेठि वेंदे नज़र अचे पियो ऐं हू अमेरिका रवानो थी चुका आहिनि ऐं ॾाढो होपफुल ऐं कॉन्फिडेंट नज़र अचनि पिया त डॉलर ॾींहं ॿ ॾींहं हेठि ईंदो वेंदो। अच्छा जेको हू विया आहिनि IMF सां ॻाल्हियूं करणु अमेरिका त हू चवनि पिया त हू पेट्रोल जे अघनि में घटिताई करण जे लाइ हुननि जो हिकिड़ो इहो फोकस रहंदो हुननि जी डिस्कशन जो त असीं एक्सपेक्ट कयूं त ईंदड़ ॾींहंनि में हू का ख़ुशख़बरी असांखे ॾियण वारा आहिनि छो त हू ॾाढो कॉन्फिडेंट नज़र अचनि पिया। ॾिसो हमेशा यादि रखो त IMF जॾहिं कर्ज़ु ॾींदी आहे त हो तव्हां खां सोर्स ऑफ इनकम पुछंदी आहे त जेको कर्ज़ु तव्हां असां खां वठो था इन जी वापसी कीअं थींदी। अच्छा त हाणे जेकॾहिं इसहाक़ डार साहब इन मामले में कामयाब थी वञे त हुननि खे सोर्स ऑफ इनकम कंहिं ॿी साइड जो जेकॾहिं हुनजे ज़हन में डॉलर जे हेठि थियण सां त कर्ज़नि जी लाथ में बि असर त पियो उहो आहे त ॾिसो न 2500 अरब खां वधीक त वेठे वेठे इहो असां ज़िक्र कयूं पिया त इहो घटि थी वियो आहे 2800 अरब सही 2800 अरब त हाणे रोज़ जी बुनियाद ते घटि थींदो न इहो सुठी ॻाल्हि हाणे आहे सवाल इहो आहे त जेकॾहिं अल्टरनेट सोर्स शयूं जेके जेकॾहिं महांगियूं इसहाक़ आहिनि डार उहे खे हेठि अचनि। ज़ाहिर आहे पुराणो तजुर्बो आहे ऐं अल्टरनेट सोर्स छो जो IMF खे सिर्फ़ु एतिरो खपे त हुननि जेको कर्ज़ु ॾिनो आहे उनजी वापसी कहिड़े शेड्यूल जे तहत थींदी ऐं उहो सोर्स ऑफ इनकम छा हूंदो सही त जेकॾहिं हीउ पंहिंजो सोर्स ऑफ इनकम हुनखे इहो कन्विंस करण में कामयाबु थी आहे त रुॻो फ्यूल खे छॾे करे असां वटि ॿियो फलां सोर्स ऑफ इनकम आहे जितां असां तव्हांजा हीउ कर्ज़ु लाहींदासीं त IMF खे कोई एतिराज़ कान थींदो। मसइलो इहो आहे त उनखे जेके पहिरियों रिजीम हुई उहो उनखे उहा कन्विंस न पई करे त हिननि वटि को ॿियो सोर्स ऑफ इनकम बि आहे हे रुॻो हिकिड़े ई सोर्स ऑफ इनकम ते डिपेंड था कनि उहो इहो फ्यूल आहे त बसि इनखे ई वधाईंदा वञो इन में टैक्स लॻाईंदा वञो छो जो ईज़ी रस्तो आहे इहो पर जेकॾहिं कंहिं ॿिए रस्ते ते वञनि त IMF खे मां सम्झां थो त कोई एतिराज़ कान थींदो। सही जमाली साहब वॾी महिरबानी तव्हांजी त नाज़रीन ही हुयो रुको प्रोग्राम ऐं असांखे इसहाक़ डार साहब नाणे वारा वज़ीर कॉन्फिडेंट त नज़र अचनि था पर ॾिसूं था त हू आवाम खे कॉन्फिडेंस में कॾहिं वठंदा ऐं मुंहिंजो ख़्याल आहे तॾहिं वठी सघंदा जॾहिं उहो शयुनि जा अघु ख़ासि करे पेट्रोल जा अघु जेके आहिनि घटाईंदा तॾहिं असीं ॾिसंदासीं त हू आवाम खे बि कॉन्फिडेंस में वठंदे बाक़ाइदा तौर ते नज़र ईंदा। सो प्रोग्राम जो फीडबैक ॾियणु विसारींदा मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।